गज़ा में इसराइल ऐं हमास में विच में आरज़ी जंगबंदी अॼु थींदी। यरगमालिन जो पहिरियों ग्रुप अॼु आज़ादु कयो वेंदो। जंगबंदीअ खां अॻु इसराइली जंगी जहाज़नि जे वेशियाणी कार्रवाई, सिहोनी फ़ौज जे गॾियल क़ौमुनि जे स्कूल ते हमिलो, 27 फ़लस्तीनी शहीद। परॾेही मीडिया मूजिबि इसराइली फ़ौज जबलिया पनाहगीरनि जे कैम्प में अबू हुसैन स्कूल ते हमिलो कयो, जिथे गज़ा मां बेघर थियल फ़लस्तीनी गॾियल क़ौमुनि जे स्कूल में तरसियल हुआ। हमास जे तर्जुमान चयो आहे त जंगबंदी 4 ॾींहं रहंदी। फ़लस्तीनी ग्रुपनि जी वेढ़ रोकी वेंदी। 200 इमदादी ट्रकूं ऐं 4 ॿारनि जा टैंकर रोज़ानो गज़ा में दाख़िल थींदा। इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे त हिननि खे यरगमालिन जी शुरूआती फ़हरिस्त मिली वई आहे। केतिरनि ई चैलेंजिस बावजूदि यरगमालिन जी आज़ादीअ जी उमेद आहे। सखर पुलिस जे ॾोहारियुनि सां धार मुबैना मुक़ाबला। सहाफ़ी अजय लालवाणी जे क़त्ल केस जे जवाबदार समेत 2 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा। सखर पुलिस जे तर्जुमान मूजिबि सालियापट थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग जी ॾे वठि बैदि हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार जानिब अली सहाफ़ी अजय लालवाणी जे क़त्ल समेत ॿियनि केसनि में पुलिस खे घुर्बल हो। दबर थाणे जी हद में मुक़ाबले बैदि घोटकीअ जे ॻोठ सिद्दी कलवड़ वासी ॾोहारी नियाज़ अहमद कलवड़ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। एयरपोर्ट थाणे जी हद में पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी वियल ॾोहारी जी दिलबर जे नाले सां सुञाणप थी वई आहे। नौशरो फिरोज बरसा रोड हादसे में औरतुनि समेत 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। कराची खां पंजाब जे शहर जलालपुर वेंदड़ मुसाफ़िर कोच नांगो शाह मोरिया वटि टायर राड टुटण सबबि कल्टी थी पई। ज़ख़्मियुनि मां कुझु माण्हुनि खे सिविल अस्पताल नौशरो फिरोज ऐं कुझु ज़ख़्मियुनि खे नवाबशाह अस्पताल नियो वियो आहे।